अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो एच.आर. रेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कई था मोह बुझण जी। 2.5 महीना गुज़री वञण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। काज़ी अहमद कारहर जे इल्ज़ाम में 2 मासूम भेनरूं 13 वर्ष जी नारी साइमा, 8 साला महाराज चांडियो जो बेदर्दीअ सां क़त्ल कयल केस। ॻोठ सुल्तान चांडियो चङी मुड़ुस शबीर चांडियो समेत 6 ॼणनि ते पब जो थाणे ते दाख़िल आहे, पर अफ़सोस 2.5 महीना गुज़रण बावजूद पब जो पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। पर अफ़सोस 2.5 महीना गुज़रण जे बावजूद पब जो पुलिस सिर्फ हिकु जवाबदार जिनसार गिरफ़्तार करे चुप करे वेही रही। पुलिस मुख्य जवाबदार गिरफ़्तार करण में मुसलसल नाकाम। जवाबदार उमर वलद मीर खान चांडियो, मिठो उर्फ मिठल ऐं मोहम्मद यूसुफ चांडियो, गुलबहार वलद शहमीर चांडियो, गुलाम शबीर वलद झंडो खान चांडियो, दिली जान वलद वारस चांडियो। ॿिए तरफ़ मज़लूम फिरियादी मोहम्मद लाइक चांडियो ॿुधायो त कोन जवाबदार जेके बि कातिल कोन पहचान ऐं ॿार फिरंदा था वतन। मुंहिंजी न्याणी जी उमिरि हिकिड़ी जी 13 साल, साइमा, ॿी जी आहे माहिरा, उनजी 7 साल उमिरि आहे। जो इहे मारे विया आहिनि हलिया। साईं जवाबदारनि जा नाला आहिनि पंहिंजो गुलाम शबीर चांडियो, दिली जान चांडियो ऐं उमर चांडियो, मिठू चांडियो, गुलबहार जिनसार। हा, एच.आर. रेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एच.आर. रेडियो न्यूज़।